अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आया मंजर अजीज सब खां पहिरां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइन। चौमासे जी लाॻीती बरसातन सिंध में वॾे पैमाने ते तबाही मचाए छॾी। हर पासे ॿोॾ जहिड़ा मंज़र, सवें घर डही पट, औरतुनि ऐं ॿारनि समेत 10 ॼणा अजल जो शिकार। कराची, हैदराबाद, ठठे, बदीन, उमरकोट, थरपारकर, मीरपुर ख़ास, सांगड़, नवाबशाह ऐं टंडे अलाया समेत मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े वक़्फ़े सां तेज़ बरसात सबबि इंसानी ज़िंदगी मफ़लूज बणियल। हेठाहीं वारा इलाइक़ा ऐं रोड रस्ता तलाउ बणिजी विया। कराची खां हैदराबाद वेंदड़ कुटुंब वहकिरे सबबि नदी में लुड़ी वियो। छहनि भातियुनि समेत 7 मां 2 ॿारनि जा मड़ हथ, सदन गाॾी तबाह हालत में हथ। ॿियनि लापता माण्हुनि जी ॻोल्हा जारी। गुज़िरियल ॾींहुं थधे नाले में बुॾी वियल औरत जो मड़ बि हथ अची वियो। मौसमियात खाते कराची समेत सिंध में वधीक बरसातुनि जी अॻकथी कंदे कराची शहर में अर्बन फ्लडिंग जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज चौहान चौमासी वारे सिस्टम जो ज़ोर बरक़रार आहे। सिस्टम जो कुछ हिस्सो राजस्थान ऐं सिंध जे ओभर वारनि इलाइक़नि में मौजूद आहे, जेको सॼी सिंध समेत बलोचिस्तान ताईं पखिड़िजी सघे थो। कराची में राति ताईं बरसात जो सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े सां जारी रहंदो। नवाबशाह, सखर, लाड़काणे, जेकबाबाद ऐं दादू में मींहुं 20 अगस्त ताईं जारी रहण जो इम्कान। बलोचिस्तान में 21 अगस्त ताईं बरसात जो सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े सां जारी रही सघे थो। बलोचिस्तान में बरसातुनि ऐं ॿोॾ तबाही मचाए छॾी। वधीक 6 ॼणा हयातियूं विञाए वेठा। फौतियुनि जो अंग 202 थी वियो। PDA में मूजिब बलोचिस्तान में बरसातुनि सबबि हिन वक़्त ताईं फौत थियलनि में 96 मर्द, 48 औरतूं ऐं 58 ॿार शामिल आहिनि। फौतियुनि बोलान, कोयटा, ज़ोब, दुखी, खुजदार, कोहिलो, केच, मस्तोंग, हरनाई, किला सैफुल्ला, पशीन ऐं सिबी में थियूं आहिनि। 2 लख एकड़ बीठल फसलनि खे बि कापारी नुक़सान रसियो आहे। खैबर पख्तूनख्वा में बरसात दौरान 6 ॼणा फौत थी विया। सूबाई डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जो चवणु आहे त बरसातुनि सबबि मुख़्तलिफ़ हादसनि में 6 माण्हू फौत ऐं वधीक 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। 20 घरनि खे जुज़वी नुक़सान रसियो। समूरनि ज़िलनि में ज़िले इंतज़ामिया बंदि पियल रोडनि खे बहाल करण में सरगर्म। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो ॾखण सिंध में जानी ऐं माली नुक़सान ते ॾुख जो इज़हार। ॿोॾ मुतासिर फ़ी ख़ानदान लाइ 50,000 रुपया माली इमदाद जो ऐलान। वज़ीर आज़म जे लाॻापियल इख़्तियारनि खे बरसात ऐं ॿोॾ मुतासिर इलाइक़नि में इमदादी कार्रवायूं तेज़ करण जी हिदायत। शहबाज शरीफ लाॻापियल इख़्तियारनि खे हिदायत कई त मुतासिरनि खे खाद, खुराक ऐं पाणी समेत तिबी ऐं पनाह कैंपूं क़ाइमु कयूं वञनि। पंजाब ऐं बलोचिस्तान जे ॿोॾ मुतासिर इलाइक़नि में पाक फ़ौज जूं इमदादी कार्रवायूं जारी। DGISPR चयो आहे त पाक फ़ौज जा जवान ॿोॾ मुतासिर इलाइक़नि में कमु करे रहिया आहिनि। मुतासिर माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कयो पियो वञे।
अमेरिका पाकिस्तान में बरसातुन ऐं बोर्ड मुतासिरन लाइ $1 लख जी फौरी इमदाद जो ऐलान करे छॾियो। अमरीकी परॾे वज़ीर एंटोनी ब्लिंकन चयो आहे त हू मुश्किल वक़्त में पाकिस्तान सां गॾु बीठा आहिनि ऐं बोर्ड मुतासिरन लाइ $1 लख इमदाद जो ऐलान कनि था। मुस्तक़बिल में मौसमियाती बहरान जा असर घटाइण लाइ पाकिस्तान सां गॾु कमु जारी रखियो वेंदो। पीटीआई चेयरमैन इमरान खान जी न्यूट्रल्स के पंहिंजी पॉलिसी ते नज़रसानी करण जी अपील। चवे थो इस्टेब्लिशमेंट मूंखे सियासतदाननि जी करप्शन बाबति ॿुधायो। जॾहिं मौजूदा हुकुमरान जी करप्शन बाबति ख़बर हुई त इस्टेब्लिशमेंट खेनि इक़्तिदार में अचण जी इजाज़त ॾिनी। न्यूट्रल्स खे चवां थो त अञा बि वक़्तु आहे, पंहिंजियुनि पॉलिसियुनि ते नज़रसानी कयो। तव्हां वटि सभ खां वधीक ताक़त आहे ऐं ताक़त सां गॾु ज़िम्मेवारी लागू थिए थी। तव्हां जेतिरो मर्ज़ी चओ त न्यूट्रल्स आहियूं, पर तारीख़ में माण्हू तव्हां ते इल्ज़ाम लॻाईंदा। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान खान लगातार कूड़ ॻाल्हाए रहियो आहे। संदसि दौर में सहाफ़ियुनि ते तशद्दुद कयो वियो। हामिद मीर, मुर्तज़ा सोलंगी, तलत हुसैन ते हमला थिया। मरियम नवाज़ खे नवाज़ शरीफ़ साम्हूं हथ कड़ियूं हयूं वयूं। इमरान खान जो कमु रुगो डफेड़ पखेड़ण आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन ऐं परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी 22 अगस्त ते यूरोपी मुल्कनि जो दौरो कंदो। ज़रियनि जो चवणु आहे त परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी डेनमार्क, नॉर्वे, स्वीडन ऐं जर्मनी जो दौरो कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी यूरोपी मुल्कनि जे परॾे वज़ीरनि सां मुलाक़ातूं कंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई अगवान शहबाज गिल ते मुबैना तशद्दुद वारे मामले ते आईजी इस्लामाबाद के जांच जो हुकुम ॾेई छॾियो। पीटीआई अगवान जे वकील तरफ़ां वफ़ाक़ी पुलिस जे सरबराह ते बेएतमादी ज़ाहिर। ॿुधणी सूमर ताईं मुलतवी। मेडिकल बोर्ड जो शहबाज गिल के फौरी तौर डिस्चार्ज न करण जो फ़ैसिलो। पीटीआई अगवान शहबाज गिल जुमे जी सुबुह ताईं पिम्स अस्पताल में इलाज हेठि रहंदो। अस्पताल ज़रियनि जो चवणु आहे त शहबाज गिल जी कुझु टेस्टुनि जूं रिपोर्टूं राति जो मिली वेंदियूं। शहबाज गिल के डिस्चार्ज करण जो फ़ैसिलो समूरनि टेस्टनि जे नतीजे खे नज़र में रखंदे कयो वेंदो। शहबाज गिल जी पहिरीं मेडिकल रिपोर्ट अदालत में जमा। पिम्स अस्पताल जे मेडिकल रिपोर्ट ड्यूटी जज राजा फारूक अली खान की अदालत में जमा कराई वई। रिपोर्ट मूजिब 4 सीनियर डॉक्टर शहबाज गिल जो तिबी मुआयनो कयो। शहबाज गिल के 12 तड़का साह जो मसलो आहे। पीटीआई अगवान के सीटी स्कैन मुकम्मल थियण बैदि ॿीहर पिम्स अस्पताल जी कार्डियो वार्ड में दाख़िल किया वियो। तिबी मुआयने लाइ जोड़ियल मेडिकल बोर्ड जी मेंबरनि जो तादाद 4 मां वधाए 6 कयो वियो। डॉक्टरनि पारां शहबाज गिल के फिलहाल अस्पताल में रखण जो मशवरो। डॉक्टर्स ॿीहर शहबाज गिल जो तिबी मुआयनो कंदा। डॉक्टरनि जी दावा आहे त शहबाज गिल के दम ऐं फोबिया जो मर्ज़ आहे। लाॻापियल डॉक्टरनि खां सवाइ शहबाज गिल सां मुलाक़ात ते पाबंदी लागू। इस्लामाबाद जी पिम्स अस्पताल पीटीआई जे गिरफ़्तार अगवान शहबाज गिल जी सेहत इत्मीनान जोगी करार ॾींदे चयो आहे त खेसि दिलि जी तकलीफ़ नाहे। 5 रुकनी मेडिकल बोर्ड शहबाज गिल जो इब्तिदाई तिबी मुआयनो कयो। अस्पताल ज़रियनि मूजिब शहबाज गिल जे रत जूं टेस्टूं ऐं ईसीजी कई वई। अस्पताल इंतज़ामिया मूजिब बेचैनी वधण सां दिलि जो धड़को तेज़ थी वेंदो आहे। साह खणण में तकलीफ़ थींदी आहे, पर शहबाज गिल के दिलि जी तकलीफ़ नाहे। ज़रियनि मूजिब शहबाज गिल जो अॼु ॿीहर तिबी मुआयनो कयो वेंदो। मेडिकल रिपोर्ट अॼु ई तयार करे शहबाज गिल के डिस्चार्ज करण या न करण जो फ़ैसिलो कयो वेंदो। शहबाज गिल इहो तोतो आहे जंहिंमें केतिरनि ई माण्हुनि जो साह आहे। मुस्लिम लीग नून जे अगवान जावेद लतीफ़ चयो आहे त मथस गद्दारी जो केस दाख़िल कयो वियो। 6 बाय 4 फुट जे कमरे में रखियो वियो ऐं खेसि चयो वेंदो हो त संदसि रोइण जो आवाज़ इमरान खान खे ॿुधाइणो आहे।
इमरान खान वेझन माइटन के भी कदें मुड़ी नाहे ॾिठो। नईमुल हक जी जनाज़े नमाज़ में शिरकत न कयाई। शहबाज गिल जांच जे पहिरें ॾींहुं जेको ॿुधायो उहो ई संदसि लाइ ख़तरनाक आहे। इमरान खान ॿुधाए त माहवार $62 लाख अमरीकी फर्म खे किथां ॾिना विया हुआ। शहबाज गिल ते हिरासत में तशद्दुद थी रहियो आहे। पीटीआई अॻवान बाबर अवान चयो आहे त फुटेज में ॾिसी सघिजे थो त शहबाज गिल खे कीअं पिस्तौल जा बट हया विया। शहबाज गिल अदालती कमरे में तशद्दुद जा निशान ॾेखारिया आहिनि। कंहिं ते तशद्दुद करे ॾोहो मंझराए नथो सघिजे। आइन जे आर्टिकल 14F खे पायमाल कयो वियो। इस्पताल में बि कंहिं शहबाज गिल सां मिलण न पियो ॾिनो वञे। इलेक्शन कमीशन में तोशाखाना स्कैंडल केस में इमरान खान की नाअहली बाबत दरख्वास्त ॿुधणी। हुकूमती इत्तेहाद पारां वकील ख़ालिद इसहाक इलेक्शन कमीशन में पेश। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो आहे त इलेक्शन कमीशन की नज़र में इमरान खान अञा ताईं MNA आहे। क़ौमी असेंबली सेक्रेटरीट कमीशन के इस्तीफ़ा मंजूर करे नाहे मोकली। जेसी ताईं स्पीकर पारां इस्तीफ़ा मंजूर करे न मोकली वेंदी मेंबर के डी नोटिफाई नथो करे सघिजे। इलेक्शन कमीशन पारां PTI के वकील के दस्तावेज़ ॾियण जो हुकुम। ॿुधणी 22 अगस्त ताईं मुलतवी। हाणोकिन हालतुनि में हुक्मरानी सणाइणो कम नाहे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ऐं अवामी मुस्लिम लीग के सरबराह शेख रशीद अहमद चयो आहे त वॾा सियासी पंडित आइन जे कंहिं बि सूरतहाल जी अॻकथी न पिया करे सघनि। मामला बिगाड़ ॾांहुं वधी रहिया आहिनि। चीन की रजामंदी का सवाइ सीपेक अथाकी ख़त्म करण साम्राजी एजेंडा आहिनि। चीन खिलाफ़ उन कम लाइ हाणोकनि हुक्मराननि खे आज़ाद आंदो वियो आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां नादरा चेयरमैन तारिक मलिक की मुलाकात। नादरा चेयरमैन तरफां परॾेही वज़ीर के डिजिटल गवर्नेंस के कदमनि बाबत ब्रीफिंग। परॾेही वज़ीर तरफां नादरा के डिजिटल गवर्नेंस के कदमनि ते वाखाण। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त नादरा के डिजिटल गवर्नेंस के कदमनि सां गुड गवर्नेंस में शफ़ाफ़ियत ईंदी। इंटरबैंक में डॉलर वरी महंगो। रुपए की कदर में घटाई। इंटरबैंक में डॉलर ₹1.12 महंगो थी वियो। डॉलर की इंटरबैंक में कीमत ₹216 थी वई। सिंध के कच्चे जा धाड़ेल रियासत लाइ ललकार बणिजी विया। धाड़ेलनि पारां माण्हुनि खे अगवा करे सदन वीडियो वायरल करण मामूल बणिजी वियो। पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारा नाकाम थी विया। बख्शापुर भरिसां अगवा थियल हिक ॿिए मुग़वी जी वीडियो वायरल। नए वायरल थियल वीडियो में धाड़ेलनि पारां इंडस हाईवे बंद करण जूं धमकियूं। रेती भरिसां पुलिस ऐं फौरुन में मुबैना मुक़ाबलो। हिकु मुबैना फोरू मारिजी वियो। पुलिस मूजिब नसीर शाख भरिसां पुलिस ऐं फौरुन में मुक़ाबलो थियो। फायरिंग की ॾे वठ में हिकु मुबैना ॾोहारी मारिजी वियो। पुलिस मूजिब मारिजी वियल ॾोहारी की सुञाणप न थी सघी। ज़रियनि मूजिब मारिजी वियल फोरू जो तालुक़ कंदकोट सां आहे ऐं मुख़्तलिफ़ केसनि में पुलिस खे घुर्बल हो।